जमहूरियत जमा बेगम नुसरत भुट्टो जे विछोड़े के 11 साल थी विया आहिनि। पीपल्स पार्टी अॼु संदसि 11वीं वरसी मल्हाए रही आहे। मरण खां पोइ जमहूरियत जमा जो लक़ब माणींदड़ पाकिस्तान जे अॻूणी ख़ातून अव्वल ऐं 2 भेरा वज़ीर आज़म रहंदड़ मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वालदा बेगम नुसरत भुट्टो मुल्क में जमहूरियत लाइ अणथक जदोजहद कई ऐं क़ुर्बानियूं ॾिनियूं। बेगम नुसरत भुट्टो 23 मार्च 1929 ईस्वीअ ते ईरान जे शहर अस्फहान में पैदा थी। संदसि शादी ज़ुल्फ़कार अली भुट्टो सां 8 सेप्टेम्बर 1951 ईस्वीअ ते कराचीअ में थी। 5 जुलाई 1977 ईस्वीअ ते जॾहिं जनरल ज़ियाउल हक़ ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी हुकूमत ख़त्म कई त बेगम नुसरत भुट्टो खे जेल में विधो वियो। मुड़िस जी फाही खां पोइ बेगम नुसरत भुट्टो पीपल्स पार्टीअ खे मुनज़्ज़िम कयो ऐं औरतुनि जी विंग जो बुनियादु रखियो। हूअ केतिरा ई भेरा क़ौमी असेंबलीअ जी मेंबर चूंडिजी वई ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी हुकूमत में सीनियर वफ़ाक़ी वज़ीर बि रही। बेगम नुसरत भुट्टो पंहिंजे वॾे पुट मीर मुर्तज़ा भुट्टो जी रहनुमाई कंदी रही। सेप्टेम्बर 1996 ईस्वीअ में मीर मुर्तज़ा भुट्टो जे क़त्ल बेगम नुसरत भुट्टो खे झोरे विधो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो बि संदसि केतिरनि ई सालनि जी बीमारी दौरान शहीद थी वई। बेगम नुसरत भुट्टो मुसलसल सदमे जो शिकार रही। 23 अक्टूबर 2011 ईस्वीअ ते दुबई में ख़ालिक़ हक़ीक़ी सावनी मिली। खेसि गड़ी ख़ुदाबख़्श भुट्टो में ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे भरिसां मिटीअ माउ हवाले कयो वियो। बेगम नुसरत भुट्टो ज़िंदगीअ में पंहिंजे मुड़िस, 2 पुटनि ऐं हिक धीउ जे मौत जो ॾुख बर्दाश्त कयो। पीपल्स पार्टीअ जा कारकुन अॼु बि बेगम नुसरत भुट्टो जी जिदोजहद ऐं हौसले खे सलाम पेश कनि था।